असांजो हिते सिंधी इंटर कॉलेजिएट डांस कॉम्पिटिशन आहे। वधीक डिटेल्स जय झूलेलाल एवरीवन। तव्हां सभिनी जो असांजे इस बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज फेस्ट फागुन 2020 में स्वागत है। हाँ, Aditi, I thought you were a Maharashtrian who speaks Marathi. Come on, Girija. Sindhi college, Sindhi friend. Of course I know Sindhi. Wow! Now, I request our in-charge principal, Dr. Bhagwan Bilani, and the dignitaries to light up the Bairana Sahib. कि मां पैनल ते आया मुझे पास में नजीब मनियाल सर, द वेरी हैंडसम एंड डैशिंग किशु मनसुखानी सर, very good looking announcer. Sorry, Very good looking announcer. very good looking announcer. Thank you sir, that's very kind of you. Just wait for 2 minutes. Are you excited to judge this? 100%. Excited कि सिंधी में था जब अचंभित हूँ। सर excited कि सिंधी में था जब उत्साहित अति उत्साहित अति उत्साहित वो तो भाई forever अति उत्साहित है। हाणे उत्साह वधंदो थो वञे। Yes, that's correct. ॾाढी ख़ुशी थी आहे त असांजे सिंधी कॉलेजनि मां जैन कॉलेज, MMK कॉलेज, HR कॉलेज, KC कॉलेज, KC लॉ कॉलेज, RT तलेजा कॉलेज ऐं बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज मां जेके बि सिंधी ॿार आहिनि जेके सिंधी सम्झनि था उन्हनि जो मां तहे दिलि सां स्वागत कयां थो। जेके नथा सम्झनि उन्हनि जो डबल स्वागत थो कयां। आयो लाल कयो झूले। Put your hands together for our first team, team number 1.
लगी सर? उसका केॾो जोश हुयो. ओ माय गॉड, आई लव्ड इट. हाणे मार्किंग. सिंधी जोश. हाँ? सिंधी जोश. सिंधी जोश. सिंधी जोश. सिंधी जोश. Yeah.
छो? मूंखे कान करणी तो सां शादी। अच्छा ठीक है न कर। मां वेंदसि हली कंहिं ॿिए वटि। हाणे मूंखे बि कान करणी तो सां शादी।
हुयूं जी 3 खां 4 मिंट उन्हनि जो ड्यूरेशन हुयो बट माय गॉड बैक टू बैक ॾिठियूं ऐं इहे स्टेज खे बाहि लॻाए सां गॾु सिंधी मोननि सां गॾु हे कार्यक्रम ॾेखारणु माण्हुनि खे ॾेखारणु खपे केॾी बिल्कुलु। महिनत विधी अथऊं बिल्कुलु स्टूडेंट्स ऐं हे कार्यक्रम दूरदर्शन ते बि ॾेखारियो वञे एब्सोल्युटली It is my privilege to introduce our next judge, Ms. Bhavna Rajpal, a culturally inclined woman of talent and truly inspiring, who is single-handedly working hard on her beautiful journey to revive the Sindhi culture. Wanting to be the change she wants to see in the world about the Sindhi culture, she is the director and curator of the Sindhi Film Festival and also runs a YouTube channel for the same. Self-inspired and self-motivated woman of the new era. We are delighted to welcome you, ma'am. जेके तव्हां जैकेट्स पाता हुया बट उन में मिरर वर्क हुयो एंड सिंध इज फेमस फॉर मिरर वर्क त जेके बि तव्हां जैकेट्स पाता आहिनि आई थिंक दैट शोज दैट यू हैव रिसर्च्ड अबाउट कॉस्ट्यूम सो वेल डन एंड ऑल्सो व्हेन यू आर डूइंग योर परफॉर्मेंसेस भले हिक लाइन में तव्हां एक्सप्लेन कयो कि तव्हां इंस्पिरेशन छा हुई किथे किथे जंहिंमहिल विच में गाना चेंज पिया थियनि न त जाम अब्रप्ट पियो लॻे एंड बिकॉज ऑफ दैट मां तव्हांखे थोरी मार्कूं घटि ॾिनियूं आहिनि बट ॾाढो बुरो पियो लॻे जस्ट ट्राई टू मेक इट अ वेरी कोहियरेंट परफॉर्मेंस किथे बि लॻे न कि अरे हे छा था कनि हिकु सेकेंड में बि असांखे तव्हां ईअं सोचण जो मौक़ो न ॾियो बट fantastic performances like fantastic सच्ची में and he सॼो floor vibrate पियो करे when you all were dancing I loved it and thank you for making me a judge thank you अचन जे आस करे अॼु तो वट घोट घणा ॿिया बि रातर ॾे में कातो में मर्द मरिया हो तो त कायम कल जुग में just mind blown absolutely mind blown मूंखे जाम वणी महिनत आई होप तव्हांखे इहो ब्लॉग वणियो जाम टाइम खां पोइ अॼु शांति सां ब्लॉग कयो आहे मेहरा थोड़ी तबियत ठीक आहे प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो अगरि वणेव त एंड प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो सिंधी फिल्म फेस्टिवल सब्सक्राइब कयो उन पासे में जेकी घंटी आहे उहा प्लीज़ वॼाइजो घंटी सां इहो थींदो आहे कि जेको नओं वीडियो विझंदासीं तव्हांखे ख़बर पवंदी हुन बारे में थैंक यू इहो वीडियो ॾिसण लाइ थैंक यू सब्सक्राइब करण लाइ सी यू इन द नेक्स्ट वीडियो